ख़राब आदत असां में आहे कि आपस को दीर्घ कर जाने, पाण खे हमेशा वॾो ई सम्झंदा आहियूं। कोई पुछे असां त गुरु घर जा दास आहियूं, असां त सेवक आहियूं, न न असां त नौकर आहियूं, असां त गोला आहियूं। पोइ कोई चए हे ठीक सां कमु न कयो अथई, छा आहे कयो छा अथई तूं? अच्छा मां न अचां गिल्म केरु विछायां, मां न अचां प्रसाद केरु ठाहियां, मां न अचां अरेंजमेंट केरु करियां, तोखे ख़बर आहे केतिरा घंटा जाॻियो आहे, मां केतिरो कमु थो कयां, चए थो कुझु न कयो अथई। इहो छा आहे? इहो अहंकार ॿाहिरि अची वियो। त कंहिंजी तारीफ़ कयो, असां त कुझु बि न। इहा मनोवृत्ति आहे असांजी। चओ हरे राम। सुठी शइ ॾेखारींदा आहियूं, ख़राब शइ लिकाए रखंदा आहियूं अंदरि बीमारीअ वांगुरु। हरे राम। जबकि उल्टो करणु खपे, पंहिंजा ऐब बुरायूं ॾेखारणु खपनि, अच्छाई लिकाइणु खपे, गुण लिकाइणु खपनि, अवगुण ॾेखारणु खपनि। संत चवंदा आहिनि अच्छा दिखाने की जरूरत नहीं, अच्छा बनने की जरूरत है। सुठो ठहण जी जरूरत है। असां सुठो पाण खे ॾेखारींदा आहियूं, केॾी ग़लति ॻाल्हि आहे। ऐं ॿियनि खे हेठि सम्झंदासीं, हे छा ॼाणे, हिनखे त अकुल ई कोन्हे, हे त गंवार आहे, अरे हिनखे त विद्या कोन्हे, अरे हिनखे त पैसा कोन्हनि, हे ग़रीब माण्हू छा ॼाणे। बसि जंहिं ॿिए खे हेठि सम्झो उहो ओॾी महिल ई पाण हेठि किरी पवंदो आहे। हरे राम।